अस्सलामुअलैकुम दोस्तों, जी टाइम सजाद जागीरानी तव्हांखे किस्सो ॿुधाईंदासीं। लोक किस्सा जीअं थींदा ॾाप जा, तव्हांजे इल्म में बि इज़ाफ़ो थींदो। ॾाप में बि बादशाह सलामत वज़ीर खे घुरायो। वज़ीर, मूं तोखे हिरन जो हार ॾियां थो, पूरी बादशाही में ख़ूबसूरत तरीन ॿार हुजे, तमामु ख़ूबसूरत तरीन ॿार हुजे, हीउ हार उनखे पाराए मुंहिंजे वठी अचु। वज़ीर चयो, ठीकु आहे बादशाह सलामत, तव्हांजो हुकुम कंदे। वज़ीर वियो, बादशाही घुमंदो रहियो, पूरी बादशाही घुमी नेठि हिकिड़े ॿार खे वठी आयो, जेको ॿारु रंग जो कारो हुजे, सादर हुजे, ॻोजो हुजे। वठी करे उनखे बादशाह जॻहियूं बीहारे अची हीरन जो हार पातल हुजेसि। बादशाह ॾिसी परेशान थियो त वज़ीर, यार मूं तोखे छा थियो त ख़ूबसूरत तरीन ॿार वठी अचु मुंहिंजी बादशाही में, तमामु ख़ूबसूरत तरीन ॿार हुजे, हुनखे हीरन जो हार पारायां, जीअं हुनखे एतिरो ख़ूबसूरत लॻे थो। इहा हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश हुई, हीअ तूं कंहिंखे वठी आहीं, हिते रंग जो कारो आहे। वज़ीर चयसि, बादशाह सलामत, तव्हां सिर्फ़ु वक़्त जो ख़ैरु हुजे, हिन खां वधीक मूंखे कोई बि ख़ूबसूरत ॿारु बादशाही में नज़र न आयो, रियासत में नज़र न आयो। इहो सबबु छा आहे? वज़ीर खां पुछा कयो बादशाह। सबबु इहो आहे त हीउ मुंहिंजो पुटु आहे, भले रंग जो कारो आहे, सादरो आहे, जेका हिन सां मां मुहबत कयां थो, मुंहिंजा हिन सां जज़्बात आहिनि, मुंहिंजी औलाद आहे, मूंखे हिन खां वधीक कोई बि बादशाही में ॿारु ख़ूबसूरत नज़र न आयो, सो मां तव्हांजे अॻियां वठी पेश कयो आहे त हिकिड़े पीउ जा जज़्बात आहिनि, मुहबत आहे। बादशाह ॾिसी परेशान थी, हैरान थी वियो। बिल्कुलु तूं सही आहीं। सो ही किसो हुयो, हिकिड़ो पीउ जे जज़्बात ते हुयो, मुहबत ते हुयो, जे पीउ औलाद सां केतिरी मुहबत करे थो, केतिरा हुन वटि जज़्बात आहिनि। भले ॻोजो ॿारु आहे, हिकिड़ो सादो आहे, कारो आहे, ख़ैरु आहे, पर पीउ जे लाइ दुनिया में हिन खां वधीक कोई ख़ूबसूरत न आहे। सो असांजो लोक किसो हुयो, ॾाप ते हुयो, पीउ जे जज़्बात ते हुयो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। असांजी जेकॾहिं तव्हांखे लोक कहाणी वणंदियूं त कमेंट कयो, सब्सक्राइब कयो, पंहिंजी राय ॾियो। वॾी महिरबानी।